राजो खनानी शहर में हसन नासिर निज़ामानी जे मुबैना क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो रोड ब्लॉक ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। सख़्त नारेबाज़ी। हाई कोर्ट जे जज जी सरबराही में इंक्वायरी कराइण जो मुतालबो। ॿी सूरत में एहतिजाज जो चिता। राजो खनानी शहर जे मेन सुल्तानी वाजी मोड़ी ते निज़ामानी बिरादरी सवे माण्हुनि पारां टनो कैसर जे मशहूर वापारी हसन नासिर निज़ामानी जे मुबैना बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ खाकी जानी इज़हार निज़ामानी, अबू बकर निज़ामानी, सफ़ी निज़ामानी, वकार निज़ामानी, अंस निज़ामानी, बागी इमदाद निज़ामानी, आदिल अब्दुल बासित, अब्दुल रज़ाक, वसीम अब्दुर्रहमान निज़ामानी, डाडा निज़ामानी, बिलावल साद निज़ामानी ऐं ॿियनि जी अॻवानी में निज़ामानी बिरादरी सवे माण्हुनि सख़्त नारेबाज़ी करे सुल्तानी वाजी मोड़ी ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां सवे गाॾियूं बीहजी वयूं। एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि खाकी जानी मोहम्मद इज़हार, बागी इमदाद निज़ामानी, बिलावल साद निज़ामानी, अब्दुर्रहमान निज़ामानी, मोहम्मद हसन जाफ़री ऐं ॿियनि चयो त टनो कैसर जे मशहूर नाले वारे वापारी हसन नासिर निज़ामानी जे अगवा थियण ऐं पोइ पुलिस जी मुबैना गोलियुनि लॻण सबबि क़त्ल वारे मामले मुख़्तलिफ़ शक ऐं शुबा पैदा करे छॾिया आहिनि। हिननि मुतालबो कंदे चयो त हसन नासिर निज़ामानी जे क़त्ल जी इंक्वायरी सिंध हाई कोर्ट जे जज जी सरबराही में इंक्वायरी कमीशन जोड़े कराई वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। रिपोर्ट अमित कुमार उदासी, लाड़वाइस न्यूज़, राजो खनानी।